मोहतरम साथियों, एडवोकेट अब्दुल हकीम चांडियो पंज मज़लूमनि जी आवाज़ यूट्यूब चैनल में अवां सां मुखातिब आहियां। साथियों, मुझे चैनल के जेकर सब्सक्राइब न कियो अथव त महिरबानी करे मुझे चैनल के सब्सक्राइब करियो त तव्हांजे सब्सक्रिप्शन सां मुझो चैनल वधीक ताक़तवर थी सघे थो ऐं इहो तव्हांजो एहसान कॾहिं भुलाए न सघंदुसि। ऐं उन सां गॾोगॾु मुंहिंजो जेको हीउ वीडियो आहे इहो सॼो ॿुधिजो आख़िर ताईं, ऐं उन सां गॾोगॾु मुंहिंजो हीउ जेको वीडियो आहे उहो शेयर बि कजो त ॿियनि ताईं मुंहिंजो हीउ आवाज़ु, मुंहिंजो हीउ पैगाम पहुची सघे। मां अॼु ॻाल्हाईंदुसि सिंध जी पब्लिक सर्विस कमीशन जी नतीजनि ते। सिंध जी पब्लिक सर्विस कमीशन जेको सरेआम हिकु कारोबार जो, हिकु फैक्ट्री आहे, हिकु इंडस्ट्री आहे, हिकिड़ो शॉपिंग मॉल आहे। पब्लिक सर्विस कमीशन तुंहिंजो केॾो मुक़दस नालो हूंदो हुयो, तुंहिंजो केॾो एतिराम सां नालो वठंदा हुआसीं। चेयरमैन साहब, तूं केॾो मोहतरम हूंदो हुए। मेंबर हज़रात, तव्हांजो समाज में केॾो रुतबो हूंदो हुयो। तव्हां पंहिंजूं इज़तूं ख़ाक में विलाए छॾियूं। तव्हांजे लाइ जेके असांजे दिलनि में एतिराम जा मंज़र ऐं मयार हूंदा हुआ उनखे तव्हां तबाह करे छॾियो। छो तबाह थिया? उनजे करे तबाह थिया जॾहिं तव्हां पंहिंजे ज़मीरनि जो सौदो कयो। तव्हां कराची वारनि सां इहो तइ करे आहियो, जंहिंजी सिंध में मौजूदा वक़्त में गवर्नमेंट आहे, उन्हनि तव्हांखे चेयरमैन इन कंडीशन तहत रखियो त जंहिंजो जेको हक़ु हूंदो उनखे न मिलंदो, ऐं जंहिंजो हक़ु हूंदो ई कोन उनखे मिलंदो। तव्हां असिस्टेंट कमिश्नर जी पोस्ट लाइ 5 करोड़ रुपया रखिया। तव्हां DSP जी पोस्ट लाइ 3 खां 4 करोड़ रुपया रखिया। एक्साइज टैक्सेशन ऑफिसर जे लाइ तव्हां 1.5 खां 2 करोड़ रुपया रखिया। असिस्टेंट डायरेक्टर लाइ तव्हां 2.5 करोड़ रुपया रखिया। लेक्चरर लाइ तव्हां 80 लख खां 90 लख रुपया रखिया। ऐं जेकी तव्हांजो ॿियूं पोस्टूं आहिनि उन जा मुख़्तलिफ़ तव्हां रेट मुक़ररु कया। तंहिंजे करे त तव्हांजी इज़त ख़तमु थी वई। हा, तव्हां पैसा त ठाहिया। असां तव्हां खां इहो सुवाल करण जो छा हक़ु नथा रखूं त चेयरमैन साहब, तूं पब्लिक जो सर्वेंट आहीं, तुंहिंजी पघार मुंहिंजी टैक्स मां थींदी आहे। मेंबर साहब, पब्लिक सर्विस कमीशन जा सॼा स्टाफ जा साथियों, तव्हां जूं पघारूं असांजे पोरे मंझां, असांजे रत विलोड़न खां पोइ असां तव्हांखे ॾींदा आहियूं। उनजे करे असां मास्टर आहियूं, तव्हां सर्वेंट आहियो, तव्हां असांजा नौकर आहियो। हाणे नौकर फ़ैसिलो थो करे पंहिंजी नौकरी खपाइण जो। पब्लिक सर्विस कमीशन, पब्लिक सर्विस कमीशन, हल केॾो नालो आहे, अदा केॾो नालो आहे। इन नाले खे तव्हां चंद सिकनि जे एवज़, ॾोकड़नि जे एवज़ उनखे तव्हां बेइज़तो करे छॾियो, बेतौकीर करे छॾियो, बदनाम ज़माना करे छॾियो। उनजे करे त तव्हांजी बिल्डिंग केॾी सुहिणी थी ठहे पई हींअर। सिरूं त सुहिणियूं अथसि, लोहो त सुठो विधो अथवसि, कमु त ज़बरदस्तु थींदो, वॾा AC जा प्लांट बि लॻंदा, वॾा सिक्योरिटी जा गार्ड बि दरवाज़नि ते बीहंदा, तव्हांजे ऑफिसुनि में एयर कंडीशनर जा प्लांट बि लॻंदा, ऐं तव्हांजे लाइ सुठा सुठा खाद खुराक जा इंतज़ाम बि थींदा। हा, तव्हांजो पेट त भरबो, पेट त तव्हांजो भरबो, गाॾियूं त तव्हांखे मिलंदियूं, पर इहो सोचियो अथव इज़त मिलंदव? पेट माना वात, वात हेठि आहे, नकु मथे आहे। नकु माना इज़त, नकु माना इज़त, वात माना पेट, नकु मथे आहे,
इज़त मथे आहे, वात हेठि आहे। केतिरो बि खाओ, 2-3 कलाकनि खां पोइ उहो तव्हांजो खाधो ख़ारिज थी निकिरी वेंदो। भली तव्हां केॾा बि लज़ीज़ ताम खाओ, कुझु कलाकनि खां पोइ उहे तव्हांजे जिस्म में कोन हूंदा। पर ही धरती सां, बासलायत नौजवाननि सां जेको तव्हां ज़ुल्म करणु शुरू कयो आहे, उनजे करे हींअर कापी वधी आहे। सुबुह जो पेपर आहे, 3 बजे ताईं शागिर्द, हींअर अॼु मैट्रिक जा इम्तिहान हलनि पिया, ख़तमु थियण वारा आहिनि ऐं ख़तमु थींदा। ॿुधायो, सुबुह जो जंहिंजो पेपर हुजे ऐं राति जो 3 बजे ताईं मोबाइल ते दोस्तनि सां कचहरी करे, टहकजे, होटलुनि ते वञी चांहि पीए, हैदराबाद घुमण वञे, 9:30 बजे हुनजो पेपर हुजे, 9:20 ताईं, 25 मिंटनि ताईं पंहिंजे घर में वेठो हुजे, उनखां पोइ स्कूल में वञे, केॾी महिल हुनखे पेपर मिलंदो। ऐं पेपर उहो जॾहिं हुनखे मिलंदो त मोबाइल खोले, मोबाइल रखण जी एक्सटर्नल इंटरनल बेज़मीर ऑफिसर तालीम खाते जा जेकी तव्हां चीटिंग था करायो, कापी था करायो, धरती सां गद्दारी था करियो। पंजाब में छो कोन्हे कापी? तॾहिं त उतां जा कॉम्पिटेंट माण्हू तयारु था थियनि। KPK में कापी छो कोन्हे? तॾहिं त पिशावर में कॉम्पिटेंट तयारु था थियनि। इवन कोयटा में कापी कोन्हे, तॾहिं त उतां जा बासलायत नौजवान था तयारु थियनि। सिंध खे ॼाणी वाणी सरदार शाह, तालीम जा वज़ीर साहिब, तालीम खे तूं असेंबली में लतीफ़ साईं जा वॾा वॾा शेर, शेख हयात जी शाइरी, उस्ताद बुखारी जी शाइरी, हलीम बाग़ी जी शाइरी, मोहम्मद खान मजीदी जी शाइरी, सरवेज सजावली जी शाइरी ऐं सचल सरमस जी शाइरी ॿुधाए करे अंदाज़े बयान त सुठो एडॉप्ट करे सघी थो। पर जेका धरती सां तूं गद्दारी थो करीं, क़ौम सां जेका गद्दारी थो करीं, जेको माण्हुनि खे तूं जाहिल थो रखीं, जेका तो चीटिंग जी इजाज़त ॾिनी आहे, जेका मोबाइलनि ते कापी जी तो इजाज़त ॾिनी आहे, जेके तो हिते एक्सटर्नल स्कूलनि में मोकिलिया आहिनि, जेके तो डायरेक्टर, सेक्रेटरी तालीम, डिप्टी डायरेक्टर, हेडमास्टर, प्रिंसिपल, उन्हनि खां तो पुछो हींअर इम्तिहान थिया 10th जा, घणा दफ़ा तव्हां विज़िट कयो? मां ॿिए हंधि जी ॻाल्हि नथो करियां, मां पंहिंजे ज़िले जामशोरे जी ॻाल्हि थो करियां, हैदराबाद जी ॻाल्हि थो करियां त तालीम जा वज़ीर साहिब घणा दफ़ा तूं दौरे ते आए, घणा दफ़ा तूं अचे सेंटर घुमिया त उन तो सेंटर में कापी हले पई या कापी न पई हले? कापी पई हले। हिकिड़ो त कापी कराइण खे फ़रोग़ ॾिनव, पब्लिक सर्विस कमीशन में पैसनि खे फ़रोग़ ॾिनव त कॉम्पिटेंट माण्हू तयारु न थियनि त जीअं सुभाणे तव्हांखे नौकरियूं खपाइण में आसानी थिए। मथां कॉम्पिटेंट छोकिरा सुभाणे हिते पहुचनि अदालतुनि में ऐं वरी तव्हांजा क्वेश्चन जेके आयल आहिनि आंसर कापीज़ रीअसेस थियनि ऐं कापियुनि जी रीअसेसमेंट खां पोइ ख़बर पए त जंहिंखे DSP जी पोस्ट ॾिनी अथव 3 करोड़ रुपया ऐं 4 करोड़ रुपया वठी, उहा सॼी बेबुनियाद आहे। उन्हनि जे जाइ ते एतिरो तव्हां ज़ुल्म था करियो, फोटू हिकिड़े जो, नालो ॿिए जो, एॾी इम्पर्सोनेशन, इहो कंहिंसां ज़ुल्म था करियो? इहो कंहिंसां था ज़ुल्म कयो? सरदार शाह, मुराद अली शाह, सेक्रेटरी तालीम, पीपल्स पार्टी जा अॻवान बिलावल ज़रदारी साहब, फरियाल टालपुर साहिबा, तव्हां ई त सिंध हलायो था। 18 साल सिंध जी हुकूमत बि तव्हांजे हवाले आहे, पर हेतिरे अरसे में घणनि माण्हुनि खे नौकरी ॾेई सघिया आहियो? नौकरी छो मिलंदी?
असांजे ॿारनि खे कुझु अचे ई कोन थो ऐं नथो अचे इहो बि तव्हांजे करे नथो अचे। चीटिंग तव्हां करण ते आज़ादी ॾिनी आहे। जेकॾहिं तव्हां चीटिंग बंदि करायो, छा इम्तिहान में शागिर्द राति जो 3-3 बजे ताईं मोबाइलनि ते ॻाल्हाईंदा आहिनि, किताब न खोलींदा आहिनि, गाइड न खोलींदा आहिनि, फेयर बुक जेके आहिनि उनजी स्टडी न कंदा आहिनि। सुबुह जो असांजे वक़्त में राति जो 2 बजे ताईं असां पढ़ंदा हुआसीं, वरी सुबुह जो 6 बजे उथी पढ़ंदा हुआसीं। असांजे सेंटरनि में जॾहिं हिकिड़ो ॾींहुं बाक़ी इम्तिहान में हूंदो त असां वेंदा हुआसीं पंहिंजे सेंटर ते त असांजो सीट नंबर कहिड़े क्लास में लॻो आहे त उहो असां चङी तरह चेक करे अचूं त सुबुह जो असांखे पंहिंजो सीट नंबर ॻोल्हण में तकलीफ़ न थिए। असांजे शागिर्दनि खे हींअर ख़बर ई कोन्हे त कहिड़े सेंटर में ऐं कहिड़े क्लास रूम में हुनजो सीट नंबर लॻो आहे, हुनखे का ख़बर कोन्हे। हुन सभिनि जो मुजरिम मुराद अली शाह, सरदार अली शाह, फरियाल टालपुर, बिलावल ज़रदारी सिंध जा स्पेशली मुजरिम तव्हां आहियो। सिंध पब्लिक सर्विस कमीशन आहे ऐं तव्हांजा इदारा आहिनि, तव्हांजा ई प्रिंसिपाल आहिनि, तव्हांजा ई वाइस चांसलर आहिनि जेके 30 करोड़ रुपया भरनि था रुगो एक्सटेंशन जे लाइ। 6 महीननि जी एक्सटेंशन वाइस चांसलर जी पोस्ट लाइ 30 करोड़ रुपए जी रिश्वत था ॾियनि। तव्हांखे ख़बर न आहे 30 करोड़ तव्हां कंहिंखां वरिता? तव्हां वॾो सिंध सां ज़ुल्म कयो आहे। तारीख़ तव्हांखे कॾहिं बि माफ़ु न कंदी। तारीख़ जा तव्हां मुजरिम आहियो ऐं तारीख़ में तव्हांजो नालो गद्दारनि में लिखियो वेंदो ऐं उहे माण्हू जेके धरती तां गद्दारी कई उन्हनि में लिखियो वेंदो। महिरबानी करे मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब कजो ऐं शेयर कजो। महिरबानी साथियो।